नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लखी गुलाम शाह में ख़बर ॾींदा हलूं त नींगरी खे ज़बरदस्ती परिणाइण जी कोशिश खे पुलिस नाकाम बणाए छॾियो है। 13 वरह जी धीउ खे मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु 5 लाख रुपयनि एवज़ 45 सालनि जे शख़्स खां वेकिरो करे ज़बरदस्ती परिणाइण चाहे थो। तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मुंहिंजी 12-13 सालनि जी आहे, उनजी शादी कराए थो पई ज़बरदस्ती। उनखे मनाए करे अलाए उहो मने थी अलाए नथी मने, ज़बरदस्ती उनजी शादी कराए थो। हाणे मूंखे न ॾसो त न ॿुधाए, वॾी उमिरि जो मायो आहे। उनजो छा नालो आहे तव्हांजी धीअ जो? नगमा। ऐं उहो शादी जंहिंसां कराइनि था? उनजो मिस्री। अच्छा, उन तव्हांजे मुड़ुस जो नालो छा आहे? कहिड़े जो? जेको हाणे हुनजो नगमा जो नगमा जो पीउ जेको आहे उनजो अब्दुल जवाब। अच्छा, हाणे तव्हां छा था चाहियो त छा थिए? असां चऊं था त नंढी उमिरि आहे शादी न थिए, जे करे नंढी उमिरि आहे शादी न थिए। जॾहिं उनजी उमिरि थिए उनजी शादी 5 साल ॾेसि, उन वॾी उमिरि जो मायो आहे, इहो जाइज़ नथो लॻे न। सही नथो लॻे। उमिरि घणी आहे? पढ़ंदी आहे? न दादा, उहो पढ़ंदी न आहे। घणा साल उमिरि? 13 साल उमिरि अथसि। ऐं हुन मिस्रीअ जी घणी उमिरि आहे? उनजी 40-45 साल उमिरि थी वेंदी, वॾी उमिरि जो आहे। हाणे अवां छा था चाहियो? असां चाहियूं था त हाली उनजी शादी न थिए, बालिग थियण ताईं उनजी शादी न थिए। 20 साल 22 साल थियनि पोइ बि अञा सही आहे, 25 साल थियनि उनजी शादी। भला शक करे उहो पीउ आहे, उनजो मालिक आहे, उहो वारिस आहे उनजो, थिए पर हाली न थिए उनजी शादी। जेकर मां चाहियां थी त उनजी शादी न थिए। नंढी उमिरि आहे, ॿार आहे, उहा उनखे ज़बरदस्ती दबाए करे उनजी शादी कराए थो। सखर हाई कोर्ट में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।